साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क में ॿ भाइर रहंदा हुआ। साईं मुंहिंजा कुदरत जा बि अजीब रंग आहिनि। सो उन्हनि ॿिन्ही भाइरनि मां हिकिड़ो ॾाढो अमीर हो। उन भाइर वटि दुनिया जूं सभु नेमतूं हुयूं ऐं सभु सहूलियतूं हुयूं। जॾहिं त ॿियो वीचारो तमामु घणो ग़रीब हो, जंहिंजो गुज़र सफ़र बि मुश्किल सां थींदो हो। उहो वीचारो ॾाढा ॾुखिया ॾींहं पियो कटींदो हो, बसि पंहिंजी ज़िंदगी मेड़े ई पियो गुज़ारींदो हो। हिकु ॾींहुं साईं हू कंहिं तरफ़ वञी रहियो हो पंहिंजे कम सां ॻे, त हिकु साधू रस्ते में गॾिजी वियुसि। साईं हुन साधू सां दुआ सलाम थियसि ऐं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में साधू खां पुछियईं त अदा असीं ॿ भाइर आहियूं ऐं साॻी माउ जा पुट आहियूं। उन्हनि मां हिकिड़ो मुंहिंजो भाउ तमामु घणो अमीर आहे, जॾहिं त ॿियो आऊं आहियां जेको ग़रीब आहियां ऐं मुंहिंजा हाल ही आहिनि तुंहिंजे अॻियां आहिनि। साधू फ़क़ीर भला ॿुधा नेठि ही कहिड़ो राज़ आहे? साधू चयसि अदा तुंहिंजी क़िस्मत जेका आहे सा सुम्ही पई आहे ऐं तुंहिंजे भाउ जी क़िस्मत उहा जाॻियल आहे। बसि राज़ इहो ई आहे, ॿियो कुझु न आहे। साईं ग़रीब शख़्स जॾहिं उहो ॿुधो त मुंहिंजी क़िस्मत सुम्ही पई आहे, सो साधू खां पुछियईं त साईं साधू मूंखे ॿुधायो भला मुंहिंजी क़िस्मत किथे सुम्ही पई आहे, त भला मां बि उनखे जाॻाइण जो जतन करियां, को हीलो करियां, को वसीलो करियां, का ज़िंदगी सुखी गुज़रे। साधू वरणियसि त पुटड़ा तुंहिंजी क़िस्मत 7 समुंडनि जे पार हिकिड़े ॿेट ते सुतल आहे। उते तुंहिंजी क़िस्मत सुम्ही पई आहे। जे अथनि हिमत त वञी उन खे उथार। त मुंहिंजे साधू जी इन ॻाल्हि खां पोइ ग़रीब शख़्स बसि उन ई सोच में हो ऐं अॻिते निकिरी वियो ऐं पोइ पको पए कयईं त भला कुझु बि थी पवे पंहिंजी क़िस्मत जी तलाश ज़रूरु कबी। ते मुंहिंजा ॻाल्हि था कनि त पोइ उहो शख़्स क़िस्मत जी तलाश में निकिरी पियो। हलंदे हलंदे मंज़िलूं काटींदो काटींदो ॾींहुं राति हिकु कंदो सफ़र कंदो रहियो। हिकु दफ़े राति गुज़ारण लाइ हिकु ॿेर जे हेठां पंहिंजो पुतलो विछाए सुम्ही पियो। जॾहिं सुबुह जो सफ़र लाइ उथियो त ॿेर जे वण चयसि अदा भाऊ परे जो मुसाफ़िर पियो लॻी, ॿुधा भला केॾांहुं पियो वञी? ग़रीब शख़्स चयो त अदा मुंहिंजी क़िस्मत सुम्ही पई आहे ऐं उन खे जाॻाइण लाइ पियो वञां। ॿेर पुछियसि त ख़बर कर तुंहिंजी क़िस्मत किथे सुती पई आहे? ग़रीब शख़्स जवाबु ॾिनो त हाओ अदा मुंहिंजी क़िस्मत सुम्ही पई आहे, उहा बि 7 समुंडनि जे पार हिकिड़े ॿेट ते। तॾहिं से ॿेर चयसि अदा क़िस्मत खां पुछिजे भला मुंहुं में फल छो कोन थो थिए? ग़रीब शख़्स हुन सां वाइदो कयो त हाओ अदा आउं तुंहिंजे बारे में ज़रूरु पुछंदोसांसि। साईं ॿेर सां इंतजाम करे उहो शख़्स अॻिते वधियो। सॼो ॾींहुं झंगल जा फल खाईंदो, समुंड पार कंदो, नेठि अची हिकु हंधि पहुतो ऐं वरी बि थक भञण लाइ साही पटण लाइ हिकिड़े हंधि ज़मीन ते लेटी पियो। सो मुंहिंजा ॻाल्हि था कनि त ओचितो हिकिड़ो नांग अची पहुतो ऐं हिकु नांग फूक ॾेई खेसि उथारियो ऐं उथारे पुछाईंसि भाऊ केॾांहुं पियो वञी ऐं हिते मुंहिंजे रस्ते ते छो सुतो पियो आहीं? से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उन शख़्स नांग सां उहा ई ॻाल्हि कई त अदा आउं क़िस्मत खे जाॻाइण पियो वञां। साईं पोइ जंहिं ते नांग चयसि त अदा ॿेली क़िस्मत खे जाॻाइण लाइ वञी पियो त हुनखां मुंहिंजे बारे में पुछिजे त मां साए गाह में रहां थो ऐं थोरी समुंड जे किनारे में बि वञां थो, थधिकार में बि वञां थो, छां में बि रहां थो, पर मुंहिंजी खोपड़ी पई हमेशह ॿरे। उनजो सबबु छा आहे? कारण कहिड़ो आहे? साईं ग़रीब नांग सां बि अहिड़ो ई इक़रार कयो ऐं वाइदो कयईं त ॿेली हाओ तुंहिंजे बारे में बि पुछिबो। ईअं साईं महीननि जा महीना पंधु कंदे हिकिड़े ॾींहुं अची हिकिड़ी बादशाही में पहुतो। उहा बादशाही बि का ॾुकार जी मारियल हुई।
जिते सालनि खां वठी अन्न जो दाणो बि न पिए थियो। माण्हू साईं फल फूल खाई पिया पेट गुज़ारण कंदा हुआ। शहर में नए शख़्स खे ॾिसी करे अची परेशान थिया ऐं खेसि झले करे हवलदार खेसि छिके राजा वटि वञी वठी पहुतो। जॾहिं से उन वक़्त जे मुल्क जे बादशाह राजा खां संदन राज में अचण जो कारण पुछियो त उन ग़रीब शख़्स मुंड खां वठी पछाड़ी ताईं खेसि सरबस तो किस्सो करे ॿुधायो। से ग़रीब जो किस्सो ॿुधी ॾाढो राजा ख़ुशि थियो। राजा ॾाढो ख़ुशि थियो ऐं पुछाईंसि तूं अॻो पोइ क़िस्मत वटि वञी पियो ऐं इंशाअल्लाह पहुचंदे त पोइ असांजे बि ख़लक़ जी क़िस्मत जे बारे में भला पुछियांसि त हिननि खे केतिरनि ई सालनि खां अनाज छो नसीबु न थियो आहे। साईं ग़रीब नीगर राजा सां बि इक़रार कयो, वाइदो कयो ऐं अॻिते वधियो ऐं नेठि अची सतें समुंड जे किनारे ते रसियो जेको लंघणु ॾाढो औखो हो। साईं उहो लंघणु ॾाढो औखो हो। समुंड जे किनारे बीठो हो त हिकु सिप रिड़ी वटि आई। हिकु सिप रिड़ी वटि आई ऐं साॻियो ई सवाल कयईं त अबा पुट केॾां का कई अथई। ग़रीब छोकिरे साईं सिप सां बि साॻी ॻाल्हि दोहराई जंहिं ते सिप चयसि त मूं ते बि हिकिड़ी महिरबानी कर जो क़िस्मत खां पुछजांइ त भला मां सॼो वक़्तु पाणी में थी रहां पर मुंहिंजो पेट सदाईं पियो ॿरे, तंहिंजो कारण कहिड़ो आहे। साईं ग़रीब छोकिरे चयसि अदा हादुर अमड़ अदी सिप मां इहा ॻाल्हि बि ज़रूरु पुछंदसि ऐं मोटी अची तोसां हाल ओरींदसि पर हाणे तूं मूंखे समुंड पार करा त जीअं उन ई ॿेट ते पहुचां जिते क़िस्मत सुम्ही पई आहे। पोइ साईं सिप खे पुठी ते विहारे समुंड पार करायो। आख़िरकार उहो ग़रीब छोकर अची उन ई ॿेट ते पहुतो जिते बराबरि क़िस्मत सुती पई आहे। संदसि क़िस्मत उते सुम्ही पई हुई। हू वञी क़िस्मत जे भरिसां वेठो ऐं खेसि जाॻण लाइ वेनती कयईं, मिनतूं कयईं, आवाज़ हीला वसीला कयईं। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त नेठि क़िस्मत जाॻी पई ऐं छोकिरे खां पुछाईं त कहिड़े कारण एॾा पंध कया अथई, कशाला करे हिते पहुतो ऐं छा सबबु आहे। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि। तॾहिं ग़रीब छोकर पंहिंजी ग़रीबी जा ॾुख वंडिया ऐं पंहिंजी गुरबत जा ॾुख ॿुधाया ऐं फ़क़ीर वारी ॻाल्हि बि करे ॿुधायईं। क़िस्मत चयसि तूं छा में ग़रीब आहीं, हाणे बसि आउं जाॻी वियो आहियां ऐं तुंहिंजी क़िस्मत जाॻी वई आहे। हाणे पोयां पेर करे मोट तूं बिल्कुलु ई बदिलजी वियो आहीं। हाणे रुॻो ग़रीबी जो ख़्यालु पंहिंजे मन मां कढी छॾ। तूं अमीर आहीं, ग़रीब न आहीं, तुंहिंजी क़िस्मत जाॻी वई आहे। से नीगर खे ॾाढो आथत आयो। पोइ उन सफ़र दौरान रस्ते ते गॾियल दोस्तनि जा सुवाल पिणु क़िस्मत अॻियां हिकु हिकु करे रखिया ऐं उन्हनि जा जवाब बि पुछियईं छाकाणि जो हू हर हिक सां अंजाम ॾेई आयो हो, वाइदो करे आयो हो। सो पहिरें चयाईंसि त क़िस्मत मां सिप समुंड में रहे थी पोइ बि पेट हमेशह पियो ॿरेसि, तंहिंजो कारण छा आहे। क़िस्मत चयसि सिप जे पेट में हिकु वॾो मोती आहे, थो कढण सां संदसि पेट थधो थी वेंदो। वरी से राजा जे मुल्क में सालनि खां अन्न जो दाणो बि पैदा कोन थो थिए, इहो सुवालु कयईं। क़िस्मत जवाबु ॾिनसि त राजा जे घर में हिकु वॾी धीअ वेठी आहे, बादशाह जंहिंजी शादी न पियो कराए, तंहिं करे संदसि देश में अनाज न पियो उभिरे। जेकॾहिं हू धीअ जी शादी कराईंदो ऐं ही मुठि अन्न जी पोखींदो त अंबार थी वेंदा। से मुंहिंजे नाग जे सवाल जे जवाब में बि क़िस्मत चयसि नाग जे फण में हिकु अमुल मण आहे, अगरि उहा कढी छॾींदो त खेसि आराम अची वेंदी ऐं नाग खे आराम अची वेंदो। आख़िरकार क़िस्मत खां पुछाईं त ॿेर में फल छो नथो थिए। क़िस्मत वराणियो त ॿेर जे पहाड़ में सोन चांदी जी हिकु देॻ पूरियल आहे, जेकॾहिं उतां उहो कढी छॾिजे त ॿेर में जाम ॿेर थींदा। से क़िस्मत खां मोकिलाए ग़रीब छोकिरो वापसि पंधु पियो। पहिरीं खेसि समुंड ते सिप गॾी जंहिंखे क़िस्मत वारो जवाबु ॿुधायईं। सिप चयसि अबा तूं ई मुंहिंजे पेट मां उहो मोती कढ त मूंखे आराम अचे। छोकिरे सां सिप वारो मोती कढी वरितो
ऐं सिपके आराम अची वियो ऐं मोती पाण वटि काबू कयईं ऐं पंधु कंदे अती राजा वारे मुल्क में पहुतो ऐं खेसि सिप वारो किसो खेसि ॿुधायईं। राजा चयसि, बराबरि मुंहिंजी धीउ कुंवारी वेठी आहे, तुंहिंजो क़िस्मत जो हाल जेको खणी आयो आहीं सो तोखां वधीक ॿियो केरु आहे ऐं कहिड़ो घोटु वेही ॻोल्हियां। साईं पोइ चवनि था त राजा पंहिंजी धीउ जी शादी बि करे छॾी ऐं उन ई ग़रीब छोकर सां करायईं ऐं अनाज जी मुठ वठी चौधारी फिटी कयईं त कुझु ई ॾींहंनि में जाम फ़सुलु तयारु थी वियो। पोइ ज़ाल खे पाण सां वठी साईं पोइ उहो ग़रीब शख़्स पंहिंजी ज़ाल खे पाण सां वठी अची नांग वटि पहुतो ऐं खेसि पिणु संदसि ॾुख जो सचो सबबु ॿुधायईं। नांग बि मथां यकीन कयो ऐं चयसि, अबा तूं ई हक़दारु आहीं, उन अमल मण जो भली जल्दी करे मुंहिंजी खोपड़ी मां खणी कढी वठि त मां आराम जा ॾींहं गुज़ारियां। पोइ इथे ज़ाल मुड़ुसु अची वण वटि पहुता ऐं खेसि पिणु क़िस्मत वारो न्यापो ॿुधायऊं। ॿीहर जे वण चयो त जल्दी करियो, सोन चांदी जी देग अवी कढी वठो त मूं में फल पैदा थिए। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त ज़ाल मुड़ुसु गॾिजी वण जे पाड़ खोटे देग छिके कढियाऊं ॿाहिरि त कुझु ई ॾींहंनि में वण में अकी 4 फ़सुल उसरी आया ऐं ॿेर जे वण में बहितरीनु सुठा सुठा ॿेर थी आया। पोइ त साईं चवनि था उहे ॿई ज़ाल मुड़ुसु समूरो माल ढोईंदे घर पहुता ऐं पोइ ग़रीब छोकिरो सुखिया ॾींहुं गुज़ारण लॻो ऐं संदसि क़िस्मत हमेशह हमेशह लाइ जाॻी पई। साईं मुंहिंजा उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी त को बि शख़्स ग़रीब न आहे, महिनत करे कशाला कटे संदसि क़िस्मत जाॻी सघे थी। हिन कहाणी जो मक़सदु इहो ई हो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।